अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। हफीज शेख फारिग, हमाद अजहर नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुक़रर। वज़ीर आज़म इमरान खान नदीम बाबर खे बि उहिदे तां हटाए छॾियो। ताबिश गोहर पेट्रोलियम वज़ारत बाबति वज़ीर आज़म जो सलाहकार मुक़रर। काबीना डिवीज़न पारां नोटिफिकेशन जारी। सिंध के वॾे वज़ीर की सदारत हेठ पब्लिक खाते जो इजलास। सूबाई वज़ीर शबीर बजारानी चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत है। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर। वॾे वज़ीर जी स्कीमूं वक़्तसिर मुकमिल करण जी हिदायत है। इजलास में ब्रीफिंग ॾींदे चयो वियो त पब्लिक हेल्थ खाते जूं 194 स्कीमूं आहिनि। 892 स्कीमुनि मां 83 हिन साल मुकमिल थींदियूं। मलीर जे 48 ॻोठनि खे पाणी फ़राहम करण लाइ स्कीम शुरू कई वई। कराची जी एहतसाब अदालत में आगा सिराज दुरानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमनी खां वधीक असासनि बाबति रेफरेंस ते ॿुधणी। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी ऐं ॿिया एहतसाब अदालत में पेश। नैब तरफ़ा रेफरेंस जो शाहिद बि अदालत में पेश थियो। जज जी मोकल सबबि ॿुधणी बिना कार्रवाई जी मुलतवी। अदालत ॿुधणी 26 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म इमरान खान खां पोइ सदर आरिफ अलवी ऐं बचाव वार वज़ीर परवेज़ खटक भी कोरोना वायरस में मुब्तला। संदन कोरोना टेस्ट पॉजिटिव अची वई। सदर आरिफ अलवी चवे थो दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे कोरोना वायरस खां बचाए। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 100 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 14,356 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,084 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 6,63,200 ताईं पहुतो। 6,278 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सालेपट में क़त्ल थियल सहाफ़ी अजय कुमार लालवानी के केस में गिरफ़्तार जवाबदार रज़ा शाह, मुस्तफ़ा मीरानी, अकबर मंगरियो, जानिम मीरानी और जमील शाह के रोहड़ी की अदालत में पेश किया वियो। जवाबदारनि जो रिमांड वरतो वेंदो। कोटलालुवे जो हादसे में वेन जी टक्कर में 6 शागिर्दनि जे फौत थियण जो वेन मालिक समेत 3 ॼणनि मथां केस दाख़िल। केस में मुर्तज़ा कुबर, नावाद और अल्ताफ कुबर नामज़द। गौसपुर के कचेवार इलाके में पुलिस के ऑपरेशन दौरान 9 मां 6 मुग़विन के बाज़ियाब कराने की दावा। ऑपरेशन दौरान पुलिस और ॾोहारियुनि विच में फायरिंग सबब इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। SSP कश्मीर अमजद शेख जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 6 मुग़विन के बाज़ियाब करायो आहे। जल्द ॿियनि खे बाज़ियाब करायो वेंदो। धाबे जी भरिसां कोस्टल हाईवे ते अणॼातल गाड़ी टक्कर में 2 नौजवान फौत थी विया। फौतनि जी सुञाणप कराची वासी मोहम्मद समीर ऐं अरसलान तौर थी आहे। बलूचिस्तान के इलाके लसबेला में कोच कल्टी, 15 मुसाफिर जख्मी। खानपुर वेझो ॻोठ रमज़ान मेमण में घरू अणबणता जवाबदार रहीम बख्शर पंहिंजी नुंहुं सोनारी के बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। इतलाबाद पुलिस पहुची लाश खण अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम खां पोइ मड़ वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। गदाबे जो मलीर नदी मां अणॼातल नौजवान जो लाश हथायो आहे। इतलाबाद पुलिस पहुची लाश खण अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप कई थी वञे। पनियाकिल भरिसां ॻोठ हुसैन बेले में 20 घरनि खे बाहि लॻण सबबि अलाह तला सड़ी रख थी वियो। कंबर में स्टेशन रोड ते अणॼातल शरपसंदनि मोटरसाइकिल जी दुकान खे बाहि ॾेई छॾी। बाहि लॻण सबबि लखे रुपयनि जो नुक़सान। मुतासिरनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वावर जी अपील।